सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां गम्स इस्पताल जो नालो तब्दील करण जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। सिंध असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सरकारी जायुनि तां नाला हटाइण बाबति सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो सूबाई हुकूमत जे कम में मुदाख़लत आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बहार। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।